अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन इंसान करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमूर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ख़ासि तौर ते अॼु मलेरिया जो आलमी ॾींहुं सॼी दुनिया में मल्हाए थो वञे। मलेरिया हिकिड़ी तमामु आम ऐं कॉमन बीमारी आहे। सभिनी माण्हुनि खे ख़बर अचे मच्छर जी चक पाइण सां थींदी आहे। त मलेरिया बाबति ॼाण ॾींदासीं त उन जूं निशानियूं कहिड़ियूं, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। जेकॾहिं असां मच्छर जी चक खां पाण खे बचाईंदासीं त मलेरिया जी बीमारी खां पाण खे बचाए सघंदा। ॿियो जेको असांजो हिन में डिस्कस थींदी उहा आहे त अॼुकल्ह हज ते सभु माण्हू वञी रहिया आहिनि। अॼु जो जेको आहे सो महीने खनि खां पोइ हज पढ़ियो वेंदो त छा हज जेके दिलि जा मरीज़ आहिनि उहे जॾहिं वञनि हितां हज ते त उहे कहिड़ा एहतियात आहिनि, कहिड़ी क़िस्म जूं जेके से दवाऊं पाण सां गॾु खणी वञनि, या उते बि जेकॾहिं हज में वञनि त कहिड़ा एहतियात कनि त जीअं उनखे हार्ट अटैक या दिलि जूं बीमारियूं न थियनि। जेकॾहिं आहिनि त कहिड़ा एहतियात कनि। इन्हनि ॿिन्ही पहलुनि ते जेको सो तव्हांखे ॼाणींदासीं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आयो आहे डॉक्टर असदुल्ला सुमरो, जेके पाण कार्डियोलॉजिस्ट आहिनि। डॉक्टर साहिबु असां सां गॾु डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त हज ते वेंदड़ जेके बि आहिनि असांजा साथी या जेके बि वञनि था सॼी दुनिया मां या पाकिस्तान मां, त उहे जेकॾहिं दिलि जा मरीज़ आहिनि त कहिड़ा एहतियात कनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर असदुल्ला, तव्हां हिते आयो। डॉक्टर साहिबु हमेशह तव्हां ईंदा आहियो हज जे जॾहिं मौसम हूंदी आहे, माण्हू वेंदा आहिनि सॼी दुनिया में। पर ज़ाहिर आहे बीमारियुनि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे दिलि जूं बीमारियूं आहिनि पर वरी बि हज करणु वेंदा आहिनि, त उन्हनि खे एहतियात करणु घुरिजनि, उनखे दवाऊं एहतियात करणु। उन हवाले सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर जीअं त मलेरिया जो आलमी ॾींहुं बि आहे त थोरो ॿुधाईंदा त मलेरिया जेका आहे उहा त आम माण्हुनि खे ख़बर आहे त मच्छर जी चक पाइण सां थींदी आहे। थोरो इन बारे में हीउ जेको 5 अप्रैल सैटरडे जो ॾींहुं जेको आहे उहो हर साल मलेरिया जे बचाव खां अवेयरनेस क्रिएट करण जे लाइ पूरी दुनिया में इन ॾींहं खे मल्हायो वेंदो आहे। ऐं असां वटि बि हिते पाकिस्तान में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सेमिनार्स ऐं उहे थींदा आहिनि ताकी पब्लिक में अवेयरनेस क्रिएट करे सघिजे। इन जी शुरूआति हिस्टोरिकली जेको अमेरिका जो प्रेसिडेंट जॉर्ज डब्ल्यू बुश हो 2007 में सभ खां पहिरियों इन टॉपिक खे जेको आहे उहो घणो ज़ोर ॾिनो त मलेरिया जेका आहे छाजे करे अफ्रीकन कंट्रीज़ में हाणे त असांजा पंहिंजा असांजे मुल्क में बि मलेरिया बेतहाशा जेका आहे कॉमन आहे, पर उन वक़्तु अफ्रीकन कंट्री में ख़ासि करे जेको आहे उहो मौत जो वॾे में वॾो सबबु जेको आहे उहो मलेरिया जे करे उहो। पोइ उन अमेरिकन्स खे उभारियो त तव्हां मलेरिया जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो अवेयरनेस क्रिएट कयो ताकी जेके अफ्रीकन कंट्रीज़ में जेके मलेरिया जे करे उन्हनि जी कॉम्प्लिकेशन जे करे मौत थियनि था त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां बचायो वञे। सो उन ज़माने खां वठी हर साल हिते बि जेको आहे उहो इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ सेमिनार करे ऐं पब्लिक अवेयरनेस जेका आहे। न डॉक्टर असद सभिनी खे ख़बर आहे, आम माण्हू खे त मच्छर चक पाईंदो आहे, आम माण्हू खे ख़बर आहे, छो त ॻोठनि में जिते मच्छर तो सदियनि खां हले थो जॾहिं खां त पोइ मलेरिया थिए थी। पर पोइ बि असां उन खां पाण खे बचायूं कोन था। वरी बि तव्हां ॾिसो त हज़ारनि जे तइदाद में मलेरिया जा मरीज़ अचनि था, जीअं गुज़िरियल साल बि आया, हाणे बि आया। बचाव में कहिड़े इलाज ते अचूं था, बचाव छा कजे हिननि खां जे मच्छर चकी न पाए। सो न हाणे बचाव जे लाइ बि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे उहा 2000 खां वठी माना पोयनि 25 सालनि में कोई 2 बिलियन माण्हुनि में जेको आहे सो मलेरिया खे बचाव जो जेको आहे उहो कयो आहे। हुनजे बावजूद बि 2018 में हिकिड़ी रिपोर्ट छाया थी जंहिंमें 2 बिलियन 2.9 जेको आहे उहो बिलियन जेके आहिनि माण्हू मौत जो शिकार जेके मलेरिया खां उहे शिकार थिया ऐं तक़रीबन 4 लख जेके आहिनि माण्हू मलेरिया जे करे मौत जो शिकार थिया। त मलेरिया इन जे करे जो हिकु त ओवर क्राउडिंग तमामु घणी आहे जाते काथे, ॿियो सफ़ाई जो इंतज़ाम जेको आहे जाते काथे पाणी मौजूदु आहे। ऐं हिन वक़्तु वरी जेका असां वटि जाते काथे एनवायरमेंटल पोल्यूशन जेका आहे उहा एतिरी घणी वधी वई आहे, तंहिंजे करे जेके ट्रॉपिकल ज़ोन्स आहिनि उते गर्मी ऐं गर्मीअ खां अलावा जेको बरसातियुनि जो पाणी जेको आहे उहो दुबनि जी सूरत में जाते काथे ऐं सफ़ाई जो इंतज़ाम जेको आहे मच्छर जी पैदावार वधीक आहे, उनजे करे जेके आहिनि से मच्छर एतिरा घणा थियनि था। ऐं उहो पोइ जाते काथे जीअं हाणे पार्क्स आहिनि, माण्हुनि पार्क्स में वॉक करण जे लाइ हर को माण्हू जेको आहे अॼु दिलि जी बीमारियूं एॾियूं घणी वधी वियूं आहिनि जो हर माण्हू जेको आहे तव्हां शाम जो वञो त पार्क में तव्हांखे ॿिया बि तरीक़ा आहिनि। ख़ासि करे जीअं हिकु त इहो आहे त जेकॾहिं अहिड़नि पार्क्स में जाते मच्छरनि जो जेको आहे उहो घणो आहे त उते
ॿाहुनि वारियूं हिकु त कमीसां जेके आहिनि से जंगा वग़ैरह जीअं जेके मच्छर इहे खां ढके रखिजे चड्डियूं ऐं हिन क़िस्म जूं हाफ स्लीव्स खां अवॉइड कनि उहे ॿाहुनि वारा कपिड़ा जेके आहिनि ऐं पतलून जेका आहे उहा ठीकु आहे। पाए ऐं हुनखे वञनि ॿियो घर में मच्छरदानी इस्तेमालु कजे। मच्छरदानी खां अलावा जेके बि ॿिया जीअं मैट्स आहिनि या जालियूं लॻल हुजनि अॼुकल्ह दरियनि ते। जेकॾहिं ॿाहिरि माण्हू वञे थो त मुख़्तलिफ़ क़िस्म जूं क्रीम ऐं लोशन्स उहे अचनि था उहे ख़ासि करे ॿारनि खे छा जेके नंढा ॿार जेके आहिनि उन में काफ़ी घणो जेको आहे उहो मुतासिर थियनि था पर ॻोठनि में उहे इहे उन्हनि शयूं खे न आहिनि त लॻाए छा करे उते मच्छर खे भॼाइण लाइ हिकिड़ो त मच्छरदानी इस्तेमालु करे सघिजे थी उते ॿियो वग़ैरह बि करे आइडियली जेको आहे उहो इहो हुकूमत जेको आहे इहो छाजे करे त दवाऊं त ॾाढो की माण्हुनि खे किथे किथे दवाऊं उहे पंहिंजी त अॻे ईअं हूंदो हुओ ऐं हाणे बि केतिरा मुल्क आहिनि जीअं हाणे सऊदी अरब में जेको आहे उते मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्प्रेस जेके आहिनि स्प्रे करणु थींदा ज़रूरी आहे, त हाणे उहे जेके इलाइक़ा आहिनि जिते मच्छरनि जो जिते घणो उते उहो आहे एंडेमिक एरिया त उते जेको आहे उहो स्प्रे कराइनि उन सां उहे मच्छर जेकॾहिं जो स्प्रे हा, कराइनि त त मच्छर उन्हनि घटि सां वेंदा। मच्छरनि जूं जेके जातां मच्छर जेके आहिनि से पाण खे जेको आहे सो उनखे खुराक हासिल करे मल्टीप्लाए था थियनि उन्हनि जो त उहे उन्हनि खे जेको आहे उहो जेसि ताईं पॉकेट्स खे ख़तमु न कंदासीं त तेसि ताईं छाजे करे इन्वायरमेंटल में त हवा सां हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि ताईं मच्छर जेके आहिनि से फैलवा मतिलबु मच्छर जे चक खां बचाइण जा सभु तरीक़ा इख्तियार करणा पवंदा तॾहिं हिन बीमारी खां असां पाण खे बचाए सघूं था पोइ मच्छरदानी जी सूरत हुजे स्प्रे जी सूरत हुजे या ॿिया जेका ऐं डेंगी खां बि इहो ई चयो वेंदो आहे त उनखां बचाव बिल्कुलु हुन में बि साॻी ई आहे साॻियो अचे थो। अच्छा छा जेकॾहिं कंहिंखे मलेरिया आहे त को उनजी ख़ासि निशानियूं आहिनि कीअं ख़बर पए बुखार सभिनी खां वॾे में वॾी जेको आहे उहो तेज़ उन जूं 3 स्टेजिस थींदियूं आहिनि मलेरिया जे बुखार जूं ख़ासि करे जेके आम माण्हू जेके आहिनि से उहे बि आसानी सां उन्हनि खे सम्झी सघनि था माना स्टेज 1 जेका आहे उन में मरीज़ खे पहिरियों ॾाढी घणी सर्दी लॻंदी आहे ओचितो जेको आहे उहा सर्दी एॾी घणी लॻंदी आहे जो गर्मीअ जे मौसम में बि माण्हू ॿ टे जेके आहिनि से सवड़ी मथां जेके पाईंदा आहिनि तॾहिं बि सर्दी जेका आहे उहा कंट्रोल न थींदी आहे त कुझु टाइम जेको आहे जी डिपेंड करे थो त केतिरो लोड आहे पैरासाइट्स जो ब्लड में जेको आहे पोइ अधु कलाक बि थी सघे त उहो कलाक बि थी सघे त 2 कलाक बि सर्दी सघे थी कंहिंखे घणी थी सघे थी कंहिंखे घटि थी सघे थी लेकिन स्टेज 1 में सिर्फ़ु सर्दी लॻंदी आहे ऐं जॾहिं सर्दी ख़तमु थींदी आहे त पोइ बुखार जेको आहे स्टेज 2 में जे स्टेज में जेको आहे उहो तमामु घणो तेज़ जेको आहे उहो बुखार थींदो आहे जॾहिं बुखार थींदो आहे त पोइ माण्हू उहे सवड़ी जेको आहे उहो लाहे करे वरी पोइ बुखार जेको आहे बुखार जी स्टेज जॾहिं ख़तमु थींदी त उन खां पोइ उन्हनि खे पसीनो ॾाढो घणो ईंदो आहे पसीने सां शराबूर थी वेंदा निकाहट मथे में सूरु जिस्म में तमामु घणो सूरु त इहे जेके 3 स्टेजिस आहिनि इहे टिपिकल हिकिड़ी मलेरिया जे बुखार जूं हूंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं डॉक्टर या मरीज़ इहे इन्हनि शयुनि खे फॉलो कनि त पोइ उनजी तशख़ीस जेका आहे उहा जिते किथे आइडियली हर प्राइमरी लेवल ते जेको आहे उहो मलेरियल पैरासाइट जो स्लाइड हिकिड़ो ठाहे करे हुनखे ॾिसबो आहे त कहिड़े क़िस्म जा छाजे करे जो 4 क़िस्म जा इहे पैरासाइट्स हूंदा आहिनि ऐं उहो उन जी हिकिड़ी स्लाइड ठाहे करे पैथोलॉजिस्ट फौरी तौर ते तव्हांखे रिज़ल्ट ईअं ॿुधाए सघे थो त कहिड़े क़िस्म जो मलेरियल पैरासाइट जेको आहे हिन मरीज़ में जेको आहे मौजूदु आहे मन मथे में सूरु जिस्म में सूरु बुखार तेज़ अचण इहे सभु मलेरिया जूं निशानियूं आहिनि छा बग़ैर पैरासाइट टेस्ट जे बि असां मलेरिया जो इलाजु करे सघूं था क्लिनिकली जिते इहे शयूं न आहिनि ऐं क्लिनिकली जेकॾहिं सिम्टम्स टिपिकल आहिनि मरीज़ खे ऐं क्लिनिकली ॿिया सिम्टम्स बुखार जा कोन्हनि जीअं हाणे नमूनिया आहे उनजे लाइ खंघि आहे साको आहे उहो कोन्हे को कंहिं मरीज़ खे या जेकॾहिं कंहिंखे मुदे जो बुखार वग़ैरह आहे एंटेरिक फीवर आहे त उहो मुसलसल बुखार हूंदो आहे उन में स्टेजिस न हूंदियूं आहिनि उहो मुसलसल जेको आहे उहो बुखार हूंदो आहे पेशाब में जेकॾहिं जलन आहे पेशाब जा कोई यूटीआई जा जेके जेकॾहिं आहिनि त उन में जेकॾहिं ज़ुकाम आहे फ्लू आहे त उनखे फ्लू जा सिम्टम गले में तकलीफ़ हूंदी पर जेकॾहिं इहे माण्हू रूल आउट थो करे ऐं मरीज़ खे सिर्फ़ु जेको आहे उहो सर्दीअ खां पोइ टिपिकल बुखार खां पोइ वरी पसीनो अची करे बुखार ख़तमु थो थी वञे पंहिंजे लेखे त इहे टिपिकल सीज़न खे बि ॾिठो वेंदो आहे मलेरिया जा मरीज़ घणा था अचनि पोइ क्लिनिकली उनजो इलाजु करे शुरू करे सघिजे अच्छा जेकॾहिं मलेरिया जे इलाज में देरि कजे त पोइ मसइला थींदा बिल्कुलु जेकॾहिं मलेरिया जे इलाज में ताख़ीर थिए थी ख़ासि करे जेको फेल्सीपेरम जेको आहे उहो फेल्सीपेरम टाइप ऑफ जेको पैरासाइट आहे ऐं उहो पैरासाइट जेको आहे उनजूं कॉम्प्लिकेशन्स जेके आहिनि जेकॾहिं उहो प्रॉपर टाइम ते डायग्नोज़ नथो थिए ऐं उनजे इलाज में जेकॾहिं कोताही या ताख़ीर थी वञे देरि थी वञे पई
त पोइ उहो फेल्सिपेरम जेको टाइप ऑफ मलेरिया आहे उन जूं मुख़्तलिफ़ कॉम्प्लिकेशन उहे जिस्म जे तक़रीबन सभिनी ऑर्गन्स ते उन जूं कॉम्प्लिकेशन्स थींदियूं आहिनि उन में गुर्दा बि इन्वॉल्व थी सघनि था अक्यूट रीनल फेलियर बि थी सघे थो मरीज़नि खे ऐं जेके आहिनि से लंग्स में जेको आहे अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस ARDS वग़ैरह थी सघे थो सेरिब्रल मलेरिया जेका आहे काफ़ी कॉमन आहे उहा जेका आहे उनजी ऐं उन खां अलावा जेका निगलेक्टेड जेका मुंहिंजे फील्ड सां घणो तालुक़ रखे थी उहा आहे दिलि ऐं उन दिलि ते जेके मलेरिया जा इफेक्ट्स आहिनि उन जे बारे में एॾी घणी अवेयरनेस कोन्हे का ऐं चुनाचे असां वटि तशख़ीस इलाज जूं उन जूं डायग्नोस करण जूं सहूलतूं ऐं डॉक्टरनि ऐं मरीज़नि में उन जी अवेयरनेस कोन्हे का तंहिं करे ज़्यादातर मरीज़ जेके मौत जो शिकार था थी वञनि ऐं उन्हनि में पोस्टमार्टम नथो थिए त ख़बर नथी पए त हीअ जेको मलेरिया जो मरीज़ जो मौत जो शिकार थी विया उहे दिलि जे कंहिं कॉम्प्लिकेशन जे करे थिया कहिड़नि हिसनि ते असर मलेरिया कंदी आहे थोरो इन पासे ॾिसो दिलि जो जेके दिलि जा जेके ॿाहिरियों जेको परदो हिकिड़ो थींदो आहे पेरिकार्डियम जेको आहे त मलेरिया जे करे पेरिकार्डियम इन्वॉल्व थी करे उन्हनि में पेरिकार्डाइटिस थींदी आहे ऐं उन पेरिकार्डाइटिस जा जेके सिम्टम्स थींदा आहिनि उहे मुख़्तलिफ़ थींदा आहिनि मलेरिया सां गॾोगॾु पोइ पेरिकार्डाइटिस जा सिम्टम उन में वॾे में वॾी जेका सिम्टम पेरिकार्डाइटिस में थींदी आहे उहो सीने में सूरु थींदो आहे ऐं उहो सूरु जेको आहे उहो दिलि जे हार्ट अटैक या अंजाइना खां मुख़्तलिफ़ थींदो आहे पेरिकार्डाइटिस जो सूरु जेको आहे उहो सिधो सुम्हण सां वधीक थींदो आहे ऐं वेहण सां घटिजी वेंदो आहे तंहिंजे करे मरीज़ हीअं करे वेठा हूंदा आहिनि ऐं जेको पेरिकार्डाइटिस जो पेन थींदो आहे सूरु उहो साह खणण सां वधंदो आहे तंहिंजे करे उन मां असां पेरिकार्डाइटिस जॾहिं स्टेथो सां असां उते एग्ज़ामिन कंदा आहियूं त पेरिकार्डल रब मां असांखे ख़बर पवंदी आहे त हिन मरीज़ खे पेरिकार्डाइटिस थी आहे पोइ जेकॾहिं उनखे मलेरिया ऑलरेडी डायग्नोस थी चुको आहे त या मलेरिया जो बुखार जा सिम्टम्स आहिनि त पोइ असां मलेरिया खे डायग्नोस करे पोइ पेरिकार्डाइटिस मलेरिया ॿिन्ही जो इलाजु जेकॾहिं एट अ टाइम कबो आहे त ॿई पोइ सही थींदियूं आहिनि कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे जो दिलि जी जेका झिली आहे पेरिकार्डल स्पेस उन में पाणी जमा थी वेंदो आहे पेरिकार्डल इफ्यूजन जेको आहे उहो कॾहिं कॾहिं पेरिकार्डल इफ्यूजन एॾो त टेंशन जेको आहे उहो पैदा कंदो आहे जंहिंखे असां कार्डियक टम्पोनाट्स ईंदा आहिनि उन में ब्लड प्रेशर यकदम में जेको आहे उहो डाउन थी वेंदो आहे मरीज़ खे साको थींदो आहे ऐं जेकॾहिं फौरी तौर ते उन पाणीअ खे न कढिजे उतां त मरीज़ मौत जो शिकार थी इहो बि मलेरिया जे करे पेरिकार्डल इफ्यूजन ऐं कार्डियक टम्पोनाट जेको आहे उनजी हिकिड़ी कॉम्प्लिकेशन आहे ॿिए नंबर ते जेको आहे जो दिलि जा जेके पठ आहिनि गोश्त जेको आहे मायोकार्डियम जेको आहे जीअं हार्ट अटैक में मायोकार्डियल इन्फॉक्शन थींदो आहे अहिड़े तरीक़े सां मायोकार्डाइटिस नॉर्मली जेके मायोकार्डाइटिस यूजुअली थींदी आहे उहो वायरल जेका आहे उहा घणी उन जे करे थींदी आहे लेकिन बैक्टीरियाज़ जे करे बि थींदी आहे पर ॾिठो वियो आहे त जेके मलेरिया आहिनि डेंगीज़ आहे या इवन कुते जे कटण वारा रेबीज़ जेके उन्हनि में बि जेको आहे उहो दिलि जो मसल जेको आहे उहो इन्वॉल्व थी ऐं अक्यूट मायोकार्डाइटिस उन्हनि में थींदी आहे हाणे जिन खे मायोकार्डाइटिस थींदी आहे छाजे करे त पठा दिलि जा गोश्त उहो दिलि जो गोश्त कमज़ोर थी पर हिन में धोखो जेको ॾींदो आहे उहो सीने जो एक्सरे छाजे करे एक्सरे चेस्ट जॾहिं डॉक्टर कराईंदा आहिनि त हुन में लंग्स में पाणी उहो त अचींदो आहे लेकिन दिलि जी साइज़ नॉर्मल हूंदी आहे दिलि जी साइज़ नॉर्मल हूंदी आहे त डॉक्टर सम्झंदा आहिनि त दिलि ठीकु आहे ऐं हीअ फेफड़नि जी काई तकलीफ़ आहे जेकॾहिं मायोकार्डाइटिस जो डाउट आहे मरीज़ खे मलेरिया जे मरीज़ खे साके जी तकलीफ़ आहे सिधो लेटी नथो सघे साकिन जी खंघि थी थिए पई ऐं लेटण में हुनखे वेहण सां हुनजो साह जेको आहे उहो बहितरु थो थिए पेरनि ते सोज आहे या पेरनि ते कॾहिं कॾहिं सोज न बि थींदी आहे पर साको जेकॾहिं पहिरियों दफ़ो कंहिंखे अचानक जेकॾहिं कोई साके जी तकलीफ़ थिए थी ऐं लेटी नथो सघे पियो त पोइ उन में शक कबो आहे त हीअ शायदि मायोकार्डियम मलेरिया जे करे पोइ हुन में ॿ ब्लड टेस्ट थींदा आहिनि ख़ासि हिकिड़ा ब्लड जा टेस्ट हिकिड़ो ट्रोपोनिन ॿियो प्रो BNP इहे ॿ जेके ब्लड मार्कर आहिनि जेके जिते किथे यूजुअली अवेलेबल हूंदा आहिनि ऐं उन्हनि सां असांखे ख़बर पवंदी आहे त मायोकार्डियल इंजरी थी आहे उन मायोकार्डियल इंजरीअ जे बेस खे रखी करे पोइ ECG जिते किथे कॉमन आहे ECG में असांखे
काफ़ी इंफॉर्मेशन जेका आहे कंहिंमें कंडक्शन डिफेक्ट वग़ैरह मिलंदो आहे, कंहिंमें बर्नल ब्रांच ब्लॉक मिलंदो आहे, कंहिंमें एरिथमियास जेके आहिनि न त पोइ हिनजो इलाज छा मलेरिया जूं ड्रग्स जो इलाज हूंदो या दिलि जूं बीमारियूं ॿई मलेरिया छाजे करे मलेरिया बज़ात जेको काज़ आहे उहो मलेरिया आहे त मलेरिया जी दवा करे मलेरिया जी इलाज जेको आहे उन में फेल्सिपेरम जेकॾहिं जेका बि आहे त उन में हा जी मलेरिया जो इलाज ऐं दिलि जो जेको तकलीफ़ आहे त उन जो बि जेको आहे ॿिन्ही जो इलाज छा उहो मरीज़ ठीकु थी सघे थो जी यूजुअली इहा वरी सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं वक़्तु ऐं टाइम सां जेकॾहिं मलेरिया जे करे मायोकार्डाइटिस वग़ैरह जेकॾहिं थी आहे त वक़्त सां उन जो इलाज थियण सां उहो रिवर्सिबल आहे, मरीज़ सही थी वेंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं उन्हनि जा असरात जेके आहिनि से रेज़िड्यूअल रहंदा आहिनि ऐं पोइ काफ़ी अरसे खां पोइ उन्हनि खे हार्ट फेलियर जा अलामात जेके आहिनि से थींदा। ठीकु आहे, ॾाढो सुठो तव्हां सां ॻाल्हायूं, जो थोरो जारी पर वक़्तु वञण वक़्ते जो नाज़रीन वठंदा हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहब, मलेरिया ते त तव्हां काफ़ी ॼाण ॾिनी, वरी बि जिते बि तव्हांखे मौक़ो मिलियो त भले मलेरिया तां ॻाल्हायो, पर हाणे हज ते असांजा माण्हू वञी रहिया आहिनि हितां। असांजे मुल्क में मलेरिया काफ़ी आहे, त जेके उहा त पंहिंजी जॻह ते आहे, उनजे लाइ त एहतियात आहिनि, पर दिलि जा मरीज़ जेके आहिनि, जेके ऑलरेडी दिलि जो कंहिंखे ऑपरेशन थियल आहे, कंहिंखे कुझु न कुझु दवाऊं खाइनि था, उहे जॾहिं हज ते वञनि त कहिड़ा एहतियात कनि, पाण सां गॾु दवाऊं खणी वञनि या उते को इंतज़ाम आहिनि, कीअं उहे पंहिंजी जी सिहत खे बरक़रार रखनि ऐं हज जहिड़ो एक्टिव तमामु हिकिड़ो घणी महिनत वारो कमु उहो कीअं कनि? सो डॉक्टर साहब, हिकु त पहिरियों ई हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कयां त हज जे दौरान जेके पहिरियों ज़्यादातर जेके अस्पतालुनि में दाख़िल या मौत जो सबबु थींदा उहे जरासीमनि सां पकड़ंदड़ जेके इन्फेक्शन जे करे बीमारी थींदियूं आहिनि उहे थींदा। हाणे काफ़ी सालनि खां तक़रीबन 20-22 साल त मां सऊदी अरब में गुज़ारे आयो आहियां, त इन्हनि 22 सालनि में मूं जेको ट्रेंड पहिरियों दफ़ो 2000 में पहिरियों जॾहिं मूं हज जी ड्यूटी कई, उन वक़्तु मूं ॾिठो त इन्फेक्शन्स ते, रोड एक्सीडेंट ते, फायर्स ते, स्टैम्पीड ते, इन्हनि ते काफ़ी उन्हनि कंट्रोल जी। उन वक़्तु मूं पहिरियों दफ़ो जेको आहे उहो मिनाल जसर में मुंहिंजी ड्यूटी, ऐं उते मूं महसूसु कयो त हाणे त दिलि जा मरीज़ जा ज़्यादातर जेके ICU में मरीज़ दाख़िल थियनि पिया या मौत जो शिकार पिया थियनि हाजी जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मुल्कनि खां, उहे दिलि जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां जेके आहिनि से उहे थियनि पिया। त इहा हिकिड़ी स्टाब्लिश्ड हाणे हिकिड़ो फैक्ट आहे, तंहिंजे करे जेके बि हुकूमतूं आहिनि उन्हनि हुकूमतुनि खे या जेके हाजी हज जे सफ़र ते वञनि था त उन्हनि खे इहो ज़हन में रखणु घुरिजे त जेकॾहिं उहे ऑलरेडी दिलि जा मरीज़ आहिनि, हिकिड़ा उहे मरीज़ आहिनि जेके ऑलरेडी दिलि जा मरीज़ आहिनि ऐं हज जे सफ़र ते वञनि था, हिकिड़ा उहे मरीज़ आहिनि जिन में दिलि जी मर्ज़ त उन्हनि खे कोन्हे को, लेकिन उन्हनि जे थियण जो इम्कान, जीअं हाणे ओल्ड एज आहे, डायबिटिक पेशेंट्स आहिनि, हाइपरटेंशन जा मरीज़ आहिनि, सिगरेट पान तंबाकू जो इस्तेमालु ॾाढो घणो कनि था, खून में चिकनाई जी मक़दार ज़्यादा आहे, स्ट्रेसफुल जॉब आहे हिन क़िस्म जो आहे, त उन्हनि में जेकॾहिं हिते न आहे पर लेकिन उन में इम्कान थियण जा चांसिस, छाजे करे जो हज हिकिड़ी मुशक़त वारी, हिन में काफ़ी घणी माण्हूअ खे जेका आहे जी फिज़िकल ऐं मेंटल ॿिन्ही क़िस्मनि जो जेको आहे माण्हू खे स्ट्रेस उन में थिए थो। ऐं उन खां अलावा जेके एनवायरमेंटल फैक्टर्स जेके आहिनि, धुओं आहे, उहो सॼो इहे सभई जेके बि फैक्टर्स आहिनि उहे दिलि जे बीमारियुनि जी, त लिहाज़ा इन्हनि दिलि जे बीमारियुनि खे ज़हन में रखी करे जेके बि हाजी हज जो सफ़र कनि था त उन्हनि खे खपे या असांजी हुकूमतुनि खे खपे त जेके हाजी कम अज़ कम जेके दिलि जा नॉन मरीज़ आहिनि उन्हनि को, जीअं हाणे हुकूमत सऊदी अरब जी हुकूमत ऐलान कयो त फलाणा क़िस्म जा हाजी जेके आहिनि से उहे हज ते न अचनि, उहा बि हिकिड़ी एक्सट्रीम आहे, छाजे करे जो असांखे ख़बर आहे त जेकॾहिं दिलि जी बीमारियुनि जे करे प्रॉब्लम्स थियनि था त असां हिकिड़ी शइ ते फोकस कयूं त दिलि जा जेके कहिड़ा मरीज़ आहिनि जेके, त उन्हनि में मूं त हिकिड़ो स्क्रीनिंग प्रोफार्मा ठाहियो आहे, त उहो स्क्रीनिंग प्रोफार्मा जे थ्रू दिलि जूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, जेके कॉमन बीमारियूं आहिनि, उन्हनि जी स्क्रीनिंग करे उन्हनि जूं दवाऊं, उन्हनि जी ECG, उन्हनि जो इको, उन्हनि जी जेकॾहिं एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बाईपास, उन जी डिटेल में हिकिड़ी
रिपोर्ट ऐं उन जी दवाऊं उहे डॉक्यूमेंट करे प्रॉपर तरीक़े सां, ताकी उहो जेकॾहिं हिकिड़ो स्क्रीनिंग जो प्रोफार्मा उन में न सिर्फ़ु उहे डॉक्यूमेंट थियनि थियूं, लेकिन उन में मूं रिस्क स्ट्रेटिफिकेशन बि, त कहिड़ा मरीज़ हाई रिस्क आहिनि, कहिड़ा मरीज़ लो रिस्क आहिनि, कहिड़ा मरीज़ इंटरमीडिएट रिस्क मतिलबु इहे शयूं पाण तां खणी वञनि त उहो बहितर थी सघंदो। डॉक्टरनि खे जेके उते जेकॾहिं कंहिंखे अचानक जेकॾहिं अस्पताल में दाख़िल थियण जी नौबत अचे थी, त डॉक्टर खे उन्हनि जे मर्ज़ खे सम्झण में ऐं इलाज में जेका आहे उहा आसानी थी। माना छा पाण त दवाऊं वग़ैरह सभु रिपोर्टूं खणी वञी सघनि था? बिल्कुलु बिल्कुलु, दवाऊं त ज़रूरी आहिनि। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा सपोज़ को जेकॾहिं उते दवाऊं काफ़ी मरीज़नि जो सामान गुम थो थी वञे, दवाऊं जेकॾहिं गुम थी वञनि त काई ॻाल्हि न आहे, दवाऊं छॾे न ॾियो। असांजा माण्हू दवाऊं छॾे था ॾियनि, छॾे न ॾियो। ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि त उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा कड़ा पाए या उहद जे पहाड़ ते वञनि था या गारे हिरा जी तरफ़ वञनि था, उहे मिटी ऐं उहा वठी करे उहो खाइनि था, त पोइ दवाऊं बंदि था करे। दवाऊं बंदि न कनि। दवाऊं जेकॾहिं गुम थी वियूं आहिनि, दवाऊं जेकॾहिं ख़तमु थी वियूं, उते जिते किथे इस्पतालूं मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में जेके आहिनि से दवाउनि मिलण जो बंदोबस्तु हूंदो आहे। तव्हां वटि प्रिस्क्रिप्शन हुजे डॉक्टर जी, तव्हां वटि जेकॾहिं बीमारी जे मुतालिक़ हिकिड़ो प्रोफार्मा हिकिड़ो रिपोर्ट हूंदी, त उन्हनि डॉक्टरनि खे तव्हांजे मर्ज़ खे सम्झी करे ऐं दवाउनि जा उहे नाला आसानी सां पढ़ी करे तव्हांखे दवाऊं ॾियण में उन्हनि खे आसानी थी। अच्छा, हिकिड़ा त उहे छा जेके मरीज़ आहिनि ऑलरेडी, छा अहिड़ा बि आहिनि जेके उते वञी को मर्ज़ थी सघे थो, हार्ट अटैक त किथे? 20% जीअं हाणे जेके अॼु जे दौरान जेके दिलि जी बीमारियुनि जो हिकिड़ो तूफ़ान बर्पा थिए थो, उन में ॾिठो वियो आहे त जेके मरीज़ इस्पतालुनि में दाख़िल थियनि था, उन्हनि में 80% उहे मरीज़ हूंदा आहिनि जिन खे दिलि जूं पुराणी बीमारियूं पहिरियों खां ई ऑलरेडी उहे त थी सघनि, ऐं उहे हज जे दौरान या दवाऊं छॾे ॾींदा आहिनि, या दवाउनि जे खाइण में कोताही थींदी आहे, खाधे पीते में, या जेको आहे सो महिनत वधीक जी हज जी जेका मुशक़त आहे उन में, या ॿियनि उहे मौसमी जेके इन्फेक्शन्स वग़ैरह आहिनि उन जे करे बीमारियूं जेके आहिनि उहे बिगड़जी इस्पताल में दाख़िल थींदा आहिनि। 20% उहे मरीज़ हूंदा आहिनि जिन खे हज खां अॻु में कंहिं बि क़िस्म जूं दिलि जी बीमारियूं न हूंदियूं आहिनि। अलबत्ता उन्हनि में हाणे केतिरा उन्हनि में उनजी काई डेटा कोन्हे का, लेकिन कुझु अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जिन खे दिलि जी बीमारियूं हूंदियूं लेकिन उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे, लेकिन हज जी मुशक़त जे दौरान उन्हनि में उहे बीमारियूं जेके आहिनि से ज़ाहिर थी पवंदियूं। ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा अलामात, जीअं हाणे जेके उमिरि रसीदा जेके ओल्ड एज जा जेके मरीज़ हूंदा आहिनि, उन्हनि जा दिलि जो जेको एओर्टिक वाल्व स्टीनोसिस काफ़ी कॉमन आहे, जंहिंजे करे मरीज़नि खे चकर अची बेहोशी जा दौरा पवंदा आहिनि, या सीने में सूरु अंजाइना जो सूरु थींदो आहे, या हार्ट फेलियर जा सिम्टम्स जेके आहिनि से साको थींदो आहे। त एओर्टिक वाल्व स्टीनोसिस जा उन खां अॻु में, हज खां अॻु में उन्हनि खे सिम्टम्स न हूंदा आहिनि, लेकिन हज जे दौरान जेके आहिनि से अचानक जॾहिं उन्हनि खे सिम्टम्स थींदा आहिनि ऐं इस्पताल में उन्हनि खे खणी ईंदा आहिनि, या कॾहिं कॾहिं कार्डियक अरेस्ट थींदो आहे, त हरम खां या किथे मिना अरफात खां उन्हनि खे असांजे इस्पताल में दाख़िल थींदा आहिनि, त उन्हनि खे एग्ज़ामिन करण सां ख़बर पवंदी आहे त बीमारी त उनजी पुराणी आहे, लेकिन मरीज़ खे ख़बर न हूंदी आहे ऐं पहिरियों दफ़ो उनखे अलामात थींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां वरी जेके औरतूं आहिनि, ख़ासि करे इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, अफ्रीकन कंट्रीज़, उन्हनि में रेमेटिक हार्ट फीवर जे करे माइट्रल स्टीनोसिस काफ़ी कॉमन आहे। त उहे माइट्रल स्टीनोसिस जे करे कॾहिं कॾहिं उन्हनि खे एट्रियल फिब्रिलेशन हूंदी आहे, लेकिन उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे। जॾहिं हज जे दौरान ईंदा आहिनि त पोइ हार्ट फेलियर या सिम्टम्स या फालिज सां मरीज़ अची वेंदा आहिनि, त पहिरियों दफ़ो जॾहिं असां उन्हनि खे एग्ज़ामिन कंदा आहियूं त पहिरियों दफ़ो ख़बर पवंदी आहे त हिननि खे रेमेटिक फीवर जे बुखार जे करे पहिरियों खां ई उन्हनि खे माइट्रल स्टीनोसिस हुयो, लेकिन हाणे हज जी मुशक़त जे करे दिलि जी रफ़्तार छा मलेरिया जा तव्हां चओ दिलि ते असर पवनि था, त अहिड़ा मरीज़ दिलि ते जेके असर पवनि था हज ते वञनि था त रिकरेंस थी सघे थी? हा, बिल्कुलु थी सघे थी। हलंदो इन्हनि ते कोई अहिड़ी का डेटा कोन्हे का हुनजी, अलबत्ता 2019 जो जेको हज हुयो उन में मुंहिंजी जेका किंग अब्दुल्ला मेडिकल सिटीअ में हज जी ड्यूटी हुई, उन में हार्ट फेलियर खां अलावा मूंखे जेके ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेडिकल प्रॉब्लम्स हुया, उन्हनि मरीज़नि खे बि ॾिसण जो, कैंसर जा मरीज़ या जिन खे बुखार मुख़्तलिफ़ क़िस्म जा, उन्हनि में हिकिड़ी जेका अफ्रीकन लेडी जेका आहे उहा में ॾिठी जिन खे जेका मलेरिया जे बुखार जे करे दाख़िल थी, ऐं उन मलेरिया जे बुखार जे करे उन जी दिलि जी जेका आहे उहा मलेरिया जे करे
मायोकार्डाइटिस वग़ैरह जेका थी करे उनजा गुर्दा जेके आहिनि से शट डाउन थी, पोइ आख़िर में उहा मौत जो शिकार थी। त अहिड़े तरीक़े सां जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि खां ख़ासि करे अफ्रीकन कंट्रीज़ जीअं हाणे अॼु जे सफ़र ते अचनि था त उहो मलेरिया उतां ई उहे खणी अचनि था, माना उहे इंक्यूबेशन पीरियड में जॾहिं हज जे दौरान अचनि था त उन दौरान उन्हनि खे मलेरिया जो जेको आहे ॾाढो सुठो। डॉक्टर असद, हिकिड़ी सुवालु आयो आहे त भई हाणे दिलि जूं बीमारियूं त दुनिया में आहिनि, असां वटि ॾाढियूं तेज़ी सां फैलिजी रहियूं, वॾी उमिरि जा अॻे चवंदा वॾी उमिरि जी बीमारी आहे, पर हाणे त नौजवान में बि दिलि जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं तव्हांखे सॼी ख़बर आहे, तव्हां ॾिसो त जदीद इलाज जा तरीक़ा बि बहितर थी विया आहिनि। कहिड़ा आहिनि त बीमारी न थिए, जे थिए त फौरन इलाज थिए। अॼुकल्ह जदीद इलाज जा तरीक़ा दिलि जी बीमारियुनि में कहिड़ा आहिनि? जदीद इलाज में ॿिन्ही पासे ते काफ़ी तरक़ी थी आहे, डायग्नोसिस में बि काफ़ी तरक़ी थी आहे, अवेयरनेस भी काफ़ी माण्हुनि में जेका आहे उहा आई आहे, लेकिन उन जे बावजूद भी जेको मौत जी शिरह आहे ऐं पेचीदगियूं जेके दिलि जी बीमारियुनि जूं उहे अञा ताईं बि जेके बिल्कुलु सो तरक़ी ॿिन्ही में शइ में थी आहे। अवेयरनेस में बि आई आहे, हाणे माण्हू खे को मच्छर बि कटे थो त यकदम में पहिरियों ECG था कराइनि, ऐं जॾहिं ECG कराइनि था त ख़बर पए थी त हार्ट अटैक थियो आहे। सो इहा अवेयरनेस आहे, सुठी ॻाल्हि आहे, डॉक्टर वेंदा त इलाज थींदो। सो उहा अॻे ECG छड़ो NICVD ऐं उते थींदी आहे वॾनि वॾनि अस्पतालनि में, हाणे हर हंधि तव्हांखे NICVD जे जेके कंटेनर मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके कंटेनर्स जेके आहिनि से उहे फौरी तौर ते वञी करे कहिड़ो बि मरीज़ वञी जेकॾहिं चए थो हुनखे सीने में सूरु आहे, धड़कन तेज़ आहे, ब्लड प्रेशर वधियल आहे, साको आहे, फौरी तौर ते हुनजी ECG करे ऐं उन्हनि में जेकॾहिं एक्यूट हार्ट अटैक आहे त फौरी तौर ते डायग्नोस थी थो वञे। इहे जेके तशख़ीस आहे उहे जेके डायग्नोसिस आहे उन में काफ़ी तरक़ी थी, जदीद मशीनूं बि अची वियूं आहिनि। हाणे इलाज ते जेकॾहिं अचिजे त अॻे जेको कंहिंखे हार्ट अटैक वग़ैरह कंहिंखे थींदो त पोइ उन्हनि खे क्लाट खे डिज़ॉल्व करण लाइ थ्रोम्बोलिटिक एजेंट्स लॻाया वेंदा, उन्हनि में के शरियानियूं खुलंदियूं के न खुलंदियूं। हाणे इहो आहे जो काफ़ी पोयनि 20 सालनि जे अंदरि हज में त तक़रीबन ईअं करे सम्झो त 95% मरीज़ जेके उन्हनि खे प्राइमरी PCI जेका आहे उहा, माना जंहिंखे बि हार्ट अटैक थींदो आहे उनजी प्राइमरी PCI फौरी तौर ते उहो हेलीकॉप्टर जे ज़रिए या एम्बुलेंस ते असां वटि बि कराची में एटलीस्ट फ्री में प्राइमरी PCI या वॾी हिकिड़ी तरक़ी आहे, इहो हुकूमत खे हिन जे लाइ बिल्कुलु एप्रिशिएट करणु खपे। इन सां इहा जेका आहे मुफ़्त में स्टैंड, मुफ़्त में इहे सभु शयूं फौरी तौर ते इहा हिकिड़ी वॾी एडवांसमेंट आहे। उन खां अलावा ख़ासि करे ॿारनि जूं जेके पैदाइशी दिलि जी बीमारियूं, मायोकार्डाइटिस जेका आहे, हार्ट फेलियर, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके इन्फेक्शन्स जे करे जेका हार्ट इन्वॉल्व थिए थी, उन जे करे CT कोरोनरी आहे, CT कार्डिक CT आहे, या कार्डिक MRI अॼुकल्ह जेका आहे उहा, इवन कार्डिक MRI जेका आहे उहा ॿाहिरि जेकॾहिं प्राइवेट सेक्टर में तव्हां करायो था त लखे रुपया उन ते ख़र्चा थियनि, जेको हर को माण्हू अफोर्ड नथो करे सघे। लेकिन हाणे गवर्नमेंट सेक्टर में बि सपोज़ कयो त जेकॾहिं NICVD आहे त उहा उनखे कैपेबिलिटी, उनखे MRI अवेलेबल आहे, ऐं उते MRI जे थियण जे करे काफ़ी अहिड़े जेके बीमारियूं जेके सही तरीक़े सां तशख़ीस न थींदियूं ऐं मरीज़ मौत जो शिकार थी वेंदा, हाणे हिन कार्डिक MRI जे करे, CT जे करे बेतहाशा जेके दिलि जूं पैदाइशियूं बीमारियूं, दिलि जे वालनि जी बीमारियूं, दिलि जे गोश्त जूं जेके बीमारियूं आहिनि उहे बाक़ाइदगीअ सां डायग्नोस थी ऐं फौरी तौर ते उनजे इलाज जेको आहे उहो काफ़ी थियो त मरीज़ ठीकु थी थो वञे। पर अञा बि प्राइमरी PCR सॼी दुनिया में असां वटि बि काफ़ी कामयाबु आहे, काफ़ी मरीज़ ठीकु थिया, पर अञा बि माण्हू बाईपास या कार्डिक सर्जरी ॾे वञनि पिया। ॾिसो, जाते बाईपास इंडिकेशन आहे, जीअं हाणे डायबिटिक पेशेंट आहे, यंग मरीज़ आहे, ऐं लेफ्ट मेन आहे, या मल्टीवेसल डिज़ीज़ आहे, प्रॉक्सिमल टारगेट ऑर्गन्स आहिनि, त उन में बाईपास बहितर आहे। अलबत्ता जेकॾहिं बाईपास नथो कराए त पोइ हाणे अॻे लेफ्ट मेन खे हथु लाहिण खां इंटरवेंशनलिस्ट ॾिजंदा, प्रॉक्सिमल LAD खे ॾिजंदा, हाणे इहो आहे जो लेफ्ट मेन बि स्टेंटिंग थी सघे थी, प्रॉक्सिमल हर हंधि जेको आहे उहो स्टेंटिंग आहे उहा, पर उन जे बावजूद बि कुझु अहिड़ी लिमिटेशन्स थियनि थियूं, जीअं मूं ॿुधायो त जेकॾहिं यंग पेशेंट आहे, डायबिटिक आहे, किथे ज़रूरत आहे त उते बाईपास खां उन्हनि खे वधीक फ़ाइदो थिए थो बनिस्बत एंजियोप्लास्टीअ जे। लेकिन इलाज जा जेके बि तरीक़ा आहिनि उहे सभु अवेलेबल आहिनि। डॉक्टर साहब, हिकिड़ो सवालु हमेशह थींदो आहे, मरीज़ बि चवंदा भई हाणे असां वियासीं
असां जो प्राइमरी PCR बि कराए या ऑपरेशन कराए या जो बि इलाज जो तरीक़ो उहो असां इख़्तियार कयो, पर जॾहिं असां दिलि जे वार्ड मां जॾहिं अस्पताल मां वापसि आयासीं त डॉक्टरनि चयो भई हे बि दवाऊं तव्हांजी ज़िंदे भर खाणियूं। ईअं छो? छा दवाउनि जे ज़रिए मरीज़ ठीकु थिए थो त पोइ सर्जरी या PCR जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेकॾहिं PCR या सर्जरी थी वई त पोइ दवाउनि खाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिकिड़ी ॻाल्हि त तव्हांजे सवाल जे हवाले सां क्लियर करे आम माण्हुनि जो इलाज करायासीं त पोइ दवा जी कहिड़ी ज़रूरत आहे? दिलि जूं जेके बि बीमारियूं आहिनि, वरी मां रिपीट थो कयां, जेके बि आहिनि दिलि जूं जेके बि बीमारियूं आहिनि सवाइ चंद बीमारियुनि जे उनजो क्योर कोन्हे को, चाहे दवा आहे, चाहे बाईपास थिए, चाहे ऑपरेशन थिए, चाहे एंजियोप्लास्टी थिए, क्योर न आहे। बीमारी पंहिंजी जाइ ते जेका आहे उहा बीमारी प्रोग्रेस कंदी आहे। जेकॾहिं मरीज़ खे रिस्क फैक्टर्स आहिनि, हिकिड़ो माण्हू आहे सिगरेट थो छिके पियो, हिकिड़े माण्हू में कोलेस्ट्रॉल वधियल आहे, डायबिटिक आहे, हाइपरटेंसिव आहे, हार्ट अटैक थियो आहे, स्टेन पियल आहे, लेकिन डायबिटीज़ त ख़तमु न थी आहे। सिगरेट त अञा बि पीए थो, सिगरेट ब्लड प्रेशर अञा बि आहे, उन्हनि जी दवा वठणी पए, त उहे दवाऊं त वठनि। दवाउनि खां बग़ैर जेके दवा त ज़रूरी आहे, दवा खां मूं चयो त क्योर कोन्हे को। इहे जेके बि बीमारियूं आहिनि उनजो कोई क्योर न आहे। दवा वठी पंहिंजे हार्ट अटैक जे करे कंहिंखे जेकॾहिं हार्ट मसल डैमेज थियो आहे, हार्ट फेलियर आहे, भले हुनखे सिम्पटम्स न हुजनि, लेकिन सिम्पटम्स जो इंतज़ारु न कजे, उनखे दवाउनि सां इलाज कजे ताकी सिम्टोमेटिक हार्ट फेलियर खां बचनि। जेके स्टेज बी हार्ट अटैक थियो हुनखे LV डिस्फंक्शन आहे, इहो स्टेज बी हार्ट फेलियर आहे। हाणे जेकॾहिं दवा न खाईंदो त उहो स्टेज C में हली वेंदो त देरि थींदी। दवाऊं हमेशा जे लाइ जी, पोइ उन दवाउनि में कमी पेशी थींदी आहे, लेकिन इहो जेको बिहेवियर आहे मरीज़नि जो, त हाणे हुनखे तकलीफ़ कोन्हे का, 1 साल थियो आहे, हाणे हुनखे तकलीफ़ कोन्हे का त दवाऊं बंदि करे छॾियो। पंहिंजी मर्ज़ीअ सां जेके दवाऊं बंदि कनि, ऐं इहे पंहिंजी मर्ज़ीअ सां दवाऊं बंदि करे हज में बि इन क़िस्म जा काफ़ी घणा इहे जिनखे मदीना में हार्ट अटैक थींदो आहे त उहो मखे अची करे दवाऊं बंदि करे छॾींदो आहे। पोइ स्टेन थ्रोम्बोसिस जेको आहे उहो स्टेन कोई मेटल आहे। तव्हांजे चवण आहे त जेके बि दिलि जूं बीमारियूं आहिनि उन्हनि जो जेको बि डॉक्टर जे हिदायत मतिलबु इलाज आहे उनखे जारी रखणो आहे, उनखे ख़तमु न आहे। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर सां मशवरो करे घटाए वधाए सघिजे थो, घटाए वधाए खाधा या पंहिंजी वर्ज़ या एक्सरसाइज जे ज़रिए उनखे रिवर्स करे। ख़ासि करे जेके जिन खे स्टेंट्स पियल आहिनि स्टेन थ्रोम्बोसिस खां बचण जे लाइ जेको आहे ड्यूअल एंटीप्लेटिलेट ॾिबियूं आहिनि, उहे कम से कम साल जे लाइ खाणी पवंदियूं। मरीज़ 2 महीना दवाऊं खाई दवाऊं बंदि था करे छॾनि, मतिलबु मेटल आहे, मेटल बंदि थी करे ॿीहर हुन में हार्ट अटैक वधीक ख़तरनाक थी सघे थो। मतिलबु दिलि जूं बीमारियूं आहिनि पर उनजो इलाज ॾाढो सुठो आहे, नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। डॉक्टर साहब टाइम ख़तमु थियो, मैसेज छा हूंदो आहे? टॉपिक मैसेज इहो आहे त मलेरिया जेका आहे उहा अञा बि कॉमन आहे। असां वटि कॉमन आहे, ऐं असां नंढिड़ा खां मलेरिया जो नालो ॿुधूं था, लेकिन हिन महिल ताईं जेका कुझु बि इहे वर्ल्ड मलेरिया डे या जेके बि असां मल्हायूं था उहे मल्हायूं था, छड़ो असां होटलनि वॾनि होटलनि में कोरमो वरमो खाई करे हर को हलियो थो वञे, लेकिन मलेरिया अञा ताईं बि ख़तमु कोन थी आहे। ॿियो उहा आहे त मलेरिया जेका आहे उहा दिलि खे बि इन्वॉल्व करे सघे थी, ऐं जेकॾहिं मलेरिया जे इलाज ऐं दिलि जे जेके उन जूं पेचीदगियूं थियनि थियूं उनजी जेकॾहिं फौरी तौर ते तशख़ीस ऐं इलाज ते तवजो ॾिजे त उहे दिलि जूं जेके कॉम्प्लिकेशन्स उन्हनि में कंप्लीट रिकवर थी सघनि था। अलबत्ता कुझु जेके मरीज़ हूंदा आहिनि उन्हनि में उन जो इफेक्ट जेको आहे उहो रहिजी वेंदो आहे, जेको अॻिते हली करे उन्हनि खे हार्ट फेलियर जे सूरत में जेको आहे उहो ज़ाहिर थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां हज जेको आहे हिकिड़ी मुशक़त वारी इबादत आहे, ऐं हज जे दौरान दिलि जूं बीमारियूं काफ़ी कॉमन आहिनि, तंहिंजे करे हाजी साहिबनि खे या हुकूमतुनि खे खपे त हिन शइ ते तवजो ॾियनि ऐं सफ़र खां अॻु में दिलि जी बीमारियुनि जे लाइ जेका आहे इहे जेके आम ब्लड टेस्ट ऐं शुगर टेस्ट ऐं कोलेस्ट्रॉल टेस्ट, इन सां दिलि जे कंहिं बीमारी जी काई ख़बर कोन पवंदी आहे। दिलि जूं जेके बीमारियूं आहिनि, दिलि जूं स्ट्रक्चरल हार्ट डिफेक्ट्स आहिनि, दिलि जा वाइल बंद आहिनि पुराणा जेके आहिनि, उन्हनि खे अलामात न आहिनि, लेकिन उन जे बावजूदि उन्हनि खे उन जी तशख़ीस करे ऐं हज खां पहिरियों उन जो इलाज ऐं दवाऊं जेके आहिनि से पाहिजे। वॾी महिरबानी डॉक्टर असदुल्ला सूमरो, तव्हां असां वटि नाज़रीन असांजो मौजूदु महिमान डॉक्टर असदुल्ला सूमरो, असां तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॼाण आहे त दिलि जी बीमारियुनि जो जदीद इलाज जा तरीक़ा तमामु सुठा मौजूदु आहिनि, पर पंहिंजी इन्वेस्टिगेशन कराए उनजो इलाज शुरू करायो, नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। मलेरिया खां बचण लाइ त मच्छर जे चक खां बचो, उनजा बचण जा इलाही तरीक़ा आहिनि,
जेके असांखे ख़बर त मच्छर जी चक कंहिं बि हालत में बचणो पोइ मच्छरदानी लॻायो स्प्रे करायो मच्छर जेको आहे उहो असांजे आस पास न हुजे पाणी बीठल न हुजे इन शयुनि खे जेकॾहिं असां बचंदा रहंदासीं त मलेरिया जहिड़े मुज़ी मर्ज़ खां ऐं दिलि जी बीमारियुनि खां पाण खे बचाए सघूं डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।